हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे यादि थी करां। बाबा खे यादि करे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए करे मन बुद्धि सां हल्का थी वञो। हाणे मां आत्मा बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा चेतन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार, हाणे मां स्वर्ग जी स्थापना तो करां। स्वर्ग जी स्थापना कॾहिं थींदी? जॾहिं कलयुग जो विनाश थींदो। अर्थात हिन ई सृष्टि ते स्वर्ग ठाहिणो आहे। त हिन ई सृष्टि ते जॾहिं ये ख़ाली थींदी तॾहिं त हिते स्वर्ग जो कंस्ट्रक्शन थींदो। त डिस्ट्रक्शन खां पोइ कंस्ट्रक्शन थींदो आहे न। पुराणे घर जो डिस्ट्रक्शन थींदो, हुनखे तोड़दासीं तॾहिं त उन ई जॻह ते नयो घर बि ठहींदो न। त बाबा चए थो मूंखे हिन ई धरती ते, हिन ई भारत में सोने जी दुनिया ठाहिणी। त हिन ख़ासि भारत आर्म्स जी दुनिया खे मूंखे तोड़णो फोड़णो आहे। लेकिन इन जो डिस्ट्रक्शन मां न कंदमि। इनखे ख़तमु करण जो प्लान मनुष्य आत्मा ख़ुदि ई ठाहे छॾियो अथनि। जे माण्हू एॾा सारा बॉम्ब्स मिसाइल्स वग़ैरह ठाहिनि था, त इहे छो था ठाहिनि? कोई बि लड़ाई लॻी त हिक ॿिए सां लड़दा, हिक ॿिए जो देश ख़तमु करे छॾंदा, त दुनिया त ख़ाली थी वेंदी न। त परमात्मा हुननि खां पहिरियों ई ॾिसनि, बाबा खे त नज़र अचे थो न, असांखे बि नज़र अचे थो कि दुनिया में अहिड़ी अहिड़ी चीजूं ठहियल आहिनि जो कॾहिं बि लड़ाई छेड़ी सघंदी आहे, कॾहिं बि पूरी दुनिया ख़तमु थी सघंदी आहे। पोइ हुन खां पोइ दुनिया कीअं हलंदी अॻियां? त परमात्मा सृष्टि जो रचयिता हाणे पहिरियों खां ई नई सृष्टि जी स्थापना जी प्लानिंग करणु शुरू करे छॾी अथई। भई बाबा ॾिठनि मुंहिंजा ॿार त अहिड़ा अहिड़ा कर्म करे वेठा आहिनि, हाणे कॾहिं बि नुक़सानु थी सघंदो आहे दुनिया जो, त मां पहिरियों खां ई नई दुनिया थो ठाहियां। जीअं अगरि माउ पीउ खे पतो लॻी वञे असांजा ॿार ग़लति कम में पैसा वेस्ट था करनि ऐं मना बि नथो करे सघे अगरि माउ पीउ, त कोई न कोई इंतज़ाम पहिरियों ई करे रखंदो न। भई अगरि सभु कुझु ख़तमु थींदो त भई असां ईअं बुख न मरूं, भई अॻियां असांजो जीवन ठीकु रीति सां हली सघे। ईअं ई परमात्मा बि पहिरियों खां ई नई स्वर्ग जी दुनिया जी स्थापना जो कार्य शुरू करे छॾियो अथई। लेकिन बाबा चए थो हिन दुनिया में त सभु ख़तमु थी वेंदो। तव्हांजा पैसा जेका आहिनि, तव्हांजा घर सोन आदि सभु ख़तमु थी वेंदो। पोइ तव्हां हुन नई दुनिया में छा कंदव? तव्हांखे धन घर बार कीअं मिलंदो? हाणे बाबा चवनि था मां तव्हांखे स्वर्ग जे लाइ जाइदाद ॾियणु आयो आहियां। भई इहे जॾहिं दुनिया में माण्हू लड़ी झगड़ी ख़तमु करे छॾंदा, त हुन खां पोइ तव्हांखे केतिरी जाइदाद खपे मूंखां, उन जे लाइ मां तव्हांखे हाणे इहे सम्झ ॾियणु आयो, मत ॾियणु आयो। भई अगरि माउ पीउ जे मत ते हलंदव त तव्हांखे नई दुनिया में ओतिरी जाइदाद मिली वेंदव। त हिन दुनिया में त पाण ॾिसूं ई था कहिड़ो समय थो हले, न खाइण लाइ न शरीर सभिनि जो तंदुरुस्त आहे, न खाइण लाइ कुझु आहे, न घुमण लाइ चीजियूं आहिनि, न रहण जे लाइ सुठा घर आदि आहिनि। सिर्फ़ु कमु चलाऊ माण्हू हले थो, काम चलाऊ जेको मिले थो खाए थो, काम चलाऊ जीअं ज़िंदगी जीअणी आहे तीअं जिए थो, सोचे थो जेसि ताईं जियूं तेसि ताईं मज़े सां जियूं, जेको बि मिले थो। लेकिन हिन खां पोइ जेकी दुनिया अचण वारी आहे, हुनजी जाइदाद असांखे बाबा हाणे ई ॾियणु आयो आहे। बाबा चए थो सत्युगी दुनिया में तव्हांखे केतिरी जाइदाद खपे, केतिरो धन खपे, केतिरा वॾा वॾा तव्हांखे पंहिंजा घर महल आदि ठाहिणा अथव, केतिरो सुख तव्हांखे खपे। सुख त हुते हूंदो ई सही, लेकिन किथे वॾा माण्हू किथे नंढनि माण्हुनि जो सुख में फ़र्क़ु त थींदो आहे न। त बाबा चए थो सत्युगी दुनिया जो जाइदाद मां तव्हांखे ॾींदमि अगरि तव्हां मुंहिंजे मत ते हलंदव। अगरि तव्हां मूंखे पीउ सम्झंदव, जेसि ताईं तव्हां इहे न सम्झंदव मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, जेसि ताईं तव्हां इहे न सम्झंदव कि सत्युग त्रेता द्वापर कलयुग असां हीअं चक्कर काटे आयासीं, हाणे कलयुग खां पोइ वापसि सत्युग में असांखे वञिणो आहे, जेसि ताईं तव्हांखे इहे सम्झ न ईंदी तेसि ताईं मां तव्हांखे जाइदाद कीअं ॾियां?
छो जो माउ पीउ बि ॿारनि खे उन अनुसार जाइदाद ॾींदो आहे न, जेका ॿार उन्हनि जी मत ते हलंदा आहिनि। बाबा जी मत आहे ई कि मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं पंहिंजी सोच, पंहिंजा कर्म, पंहिंजा बोल, पंहिंजा संबंध व्यवहार व्यर्थ बि न हुजनि ऐं बुरा बि न हुजनि। इहे असांखे ध्यानु रखिणो। परमात्मा असांजो पीउ आहे न। हाणे ब्रह्मा जे तन में अची करे असांखे सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए। त ब्रह्मा थी वई मां, शिव थी वियो असांजो बाप। त माता पिता असांखे मत थो ॾे, सुबुह खां उथंदे राति जो जॾहिं था सुम्हूं था सॼो ॾींहुं तव्हांजा संकल्प, बोल, कर्म सभु सुठा हुजणा खपनि, न त फालतू न बुरा। जेतिरो जेतिरो तव्हां पंहिंजे कर्म सुधारंदा रहंदव न, ओतिरो ओतिरो तव्हांखे सत्युग में जाइदाद मिलंदी आहे, त ओतिरो तव्हांखे धन मिलंदो। छो जो परमात्मा वटि त अथाह, उहो त चाहे त असांखे अथाह धन ॾेई सघंदो आहे। बाबा असांखे धन स्थूल में न ॾींदो, लेकिन बाबा असांखे शक्तियूं ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे, ज्ञान ॾींदो आहे। जेकी आत्मा जेतिरा गुण, शक्तियूं, ज्ञान पंहिंजे अंदरि धारण कंदी आहे न, ओतिरो हुनखे ऑटोमेटिकली पंहिंजे जन्म में धन मिलणु शुरू थी वेंदो आहे। छो जो इहे ज्ञान धन सां ई, शक्तियुनि गुणनि सां ई असांखे स्थूल धन जी प्राप्ति थींदी आहे। बाबा चए थो कि जेतिरो, जीअं चईंदा आहिनि न स्कूल में, नॉलेज इज सोर्स ऑफ इनकम। जेतिरो मनुष्य आत्मा खे सम्झ हूंदी आहे ओतिरो सुठो कमाए सघंदो आहे। त हाणे हिते परमात्मा ज्ञान खे असां सम्झी करे जीवन में धारण करे हलूं ऐं हुन सां ॿियनि आत्माउनि खे फ़ाइदो थिए, त इहे बि तव्हां शिक्षा दान कई न, त हुनजो बि फ़ाइदो तव्हांखे मिली वियो। परमात्मा पंहिंजे ॿारनि खे हाणे वरसो ॾियणु आयो आहे। बाबा चए थो मां बि हिकु बार हिन दुनिया में अची करे गृहस्थी ठाहींदो। तव्हां त गृहस्थी आहियो, तव्हांजा घणा ॿार हूंदव? 2, 3, 4, 5 माण्हुनि जा हूंदा आहिनि 10, 12, हाणे त न हूंदा आहिनि। लेकिन परमात्मा अची करे गृहस्थी ठाहींदो आहे, ब्रह्मा जी द्वारा सभिनि खे एडॉप्ट कंदो आहे। पोइ जेतिरा ॿार एडॉप्ट कंदो उन्हनि सभिनि जी पालना कंदो आहे। सभिनि खां वॾो गृहस्थी आहे। बाबा चए थो जॾहिं मां परम धाम में रहंदो आहे न, हुन समय मां गृहस्थी न आहियां। मां मथां खां हेठि जॾहिं ब्रह्मा जी तन में ईंदो आहे त अची करे ॿारनि खे एडॉप्ट कंदो आहे, अर्थात हुननि खे पंहिंजी पहचान ॾियारींदो आहे। पोइ हुननि खे ॿुधाईंदो आहे कि भई ॾिसो हाणे कलयुग जो अंत अचण वारो आहे, सतयुग जी स्थापना थियण वारी आहे। त हाणे तव्हां इहे कलयुगी विकारी मत, मनुष्य मत छॾे करे मुंहिंजी मत ते हलो, मुंहिंजे चए ते हलो। मां तव्हांखे जेके मत थो ॾियां, मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हांखे स्वर्ग जी जाइदाद मिलंदव। छो जो हीअ दुनिया त ख़तमु थियण वारी आहे न, त हिन दुनिया में रही करे विकारी मत ते हली करे हाणे तव्हांजो फ़ाइदो आहे ई न। हिन विकारी कलयुगी मत ते, मनुष्यनि जी मत ते हली हली करे त तव्हां दुखी थी विया आहियो न। हाणे मां तव्हांखे ईश्वरीय ख़ुदि जी मत थो ॾियां हिन ब्रह्मा तंत्र द्वारा। जेतिरी तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव ओतिरो मां तव्हांखे जाइदाद ॾींदमि। ॾिसो माउ पीउ बि ईअं ई कंदो आहे न, साफ़ चईंदो आहे न, अहिड़े ॿार खे माउ पीउ धन छो ॾींदो जो गवाए करे माउ पीउ खे कंगाल करे। त बाबा बि उन्हनि खे ई जाइदाद ॾींदो, उन्हनि खे ई गुण शक्तियूं ॾींदो जेको बाबा जे चए ते हलंदो, जो लाइक़ु ॿार ठहींदो। परमात्मा जा ॿार ठहिण लाइ असांजा संकल्प, बोल, कर्म, संबंध, व्यवहार ॾाढो मिठो हुजणो खपे। छो जो उहो मिठे ते मिठो बाप आहे न, हिन करे चए थो पहिरियों तव्हां मिठा ठहो, तव्हां अहिड़ा ठहो कि तव्हांजी चलन सां माण्हू सम्झनि कि हा इहा हिन में कुझु अलॻि ॻाल्हि आहे, हिननि जे कर्म, बोल, व्यवहार में कुझु अलॻि आहे। इहे अलाए इहे कंहिं ऊची मत ते था हलनि। त अहिड़ी मत खे ॿुधी करे धारण करे करे जेतिरो हलंदासीं ओतिरो असांखे सतयुग में वरसो मिलंदो। बाप चए थो कि मां हाणे तव्हांजो पीउ अची करे ठहियो आहे, शरीर वठी करे। असल में त निराकारी रूप में त मुंहिंजी सभी आत्मायूं आहिनि, विश्व में जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि सभु मुंहिंजा ॿार आहिनि। लेकिन ब्रह्मा जे तन में अची करे जेके मां हाणे एडॉप्ट थो करां त उहो थी विया ब्रह्मा कुमार कुमारियूं। हाणे जॾहिं लिखल बि आहे ईश्वरीय विश्वविद्यालय ब्रह्मा कुमार कुमारियूं, त ब्रह्मा कुमार कुमारियूं जॾहिं
असां ॿुधूं था त ज़रूर इन्हनि जो कोई माता पिता बि हूंदो। त बाबा चए थो ये जेको संस्था हले थी ये कोई ॿियनि संस्थान वांगुरु न आहे, ये हिकु ईश्वरीय परिवार आहे। हाणे परमात्मा ब्रह्मा तन द्वारा जेका बि ॿारनि खे अडॉप्ट कंदो आहे उन्हनि सभिनि जी उहे सभु हिते शिक्षायूं वठण ईंदा आहिनि। त इहे ईश्वरीय परिवार छो ठहियो आहे? छो जो इहे ई ईश्वर जा ॿार जेकी ईश्वर जे मत ते हलंदा उहो ई वञी करे सतयुग जा सुख ॾिसंदा। कलयुग खां पोइ सतयुग त अचण ई वारो आहे, लेकिन सतयुग जी दुनिया में केरु वेंदो, हुते केतिरो कंहिंखे जाइदाद मिलंदी, उहो हाणे ई निश्चय थो थिए। हुनजो हाणे ई निश्चिंत थो थिए, मतिलबु कि हा हिनखे एतिरो जाइदाद मिलंदो, इहे उते वञी हीअं ठहींदा हीअं ठहींदा, उहो केरु फिक्स कंदो? हाणे परमात्मा ई असांखे फिक्स थो करे। परमात्मा ई शिक्षा ॾेई करे असांजो भाग्य थो लिखे। भाग्य जी कलम असांखे ॾिनी अथई। असां बाबा असांखे चए थो अहिड़ा कर्म करो, वो हीअं ॻाल्हायो, हीअं उथो, हीअं वियो। अगरि जीअं जीअं असां परमात्मा जी मत ते हलंदा वेंदासीं त जीअं त असां पंहिंजी भाग्य जी रेखा ख़ुदि ई था ठाहियूं अॻियां जे जन्मनि जे लाइ। त बाबा चए थो हाणे उहो फिक्स थो थिए केरु उते छा छा ठाहींदो। 21 जन्मनि जे लाइ हाणे मां तव्हांखे वरसो ॾियणु आयो आहियां। उनजे लाइ हलंदे फिरदे बाप खे यादि करो। रोज़ सुबुह जो उथी करे बाप सां गुड मॉर्निंग करे पोइ सॼो ॾींहुं बाबा सां गॾु ई रहो। जीअं त मां बाबा सां गॾु ई हर कर्म करां थी, बाबा सां गॾु ई हिननि सां ॻाल्हायां थी, उथां थी, वियां थी, त ऑटोमेटिकली बाबा जी श्रीमत अनुसार असांजा हर कर्म थी वेंदा। जॾहिं परमात्मा जी श्रीमत अनुसार असांजा हर कर्म थींदा त असांजा हर कर्म दैवी कर्म थी वेंदा, शुद्ध कर्म थी वेंदा। त अहिड़ा कर्म ॾिसी करे माण्हू चवंदा बराबरि हिननि खे सिखाइण वारो ईश्वर आहे। छो जो ईश्वर खे अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहिनि। माण्हू भॻवान सां मिलणु चाहिनि था, लेकिन देहदारी सम्झी करे ख़ुदि खे देहदारी सम्झो था न, इन करे भॻवान की बि देहदारियुनि में ठोके छॾियो अथनि। लेकिन परमात्मा ईश्वर सां अगरि कंहिंसां कंहिंखे मिलणो हूंदो आहे त परमात्मा खे त शरीर ई न आहिनि, लेकिन उनजी जेकी मत असां धारण था करूं, असांजे कर्मनि द्वारा माण्हू ॼाणे सघंदा आहिनि कि परमात्मा कीअं आहे, केरु आहे। छो जी जीअं जीअं असांजा कर्म सुधरंदा वेंदा, सुठा सुखदाई मिठा थींदा वेंदा, त ऑटोमेटिकली माण्हू बि ॼाणंदा कि हा हिननि खे सिखाइण वारी कोई ऊची शक्ति आहे। बाबा असांखे चए थो तव्हांखे कोई कुझु बि चए त शांति रहो, लेकिन हुनजे लाइ बाबा शक्ति बि थो ॾे। जॾहिं असां अहिड़ा ठही वेंदासीं शक्तिशाली कि माण्हू असांखे कोई कुझु बि चयो असां हुन ॻाल्हि खे ॿुधंदे हुए बि न ॿुधूं, लेकिन उहो शक्ति त ॾे थो न, तॾहिं त माण्हू ॼाणंदा न कि हिन वटि कोई शक्ति आहे, तॾहिं त हिनखे एॾो कुझु चई ऐं इहो चुपचाप वेठो आहे। त उहो शक्ति ॾियण वारो परमात्मा पंहिंजे कर्मनि द्वारा माण्हुनि जे अॻियां प्रत्यक्ष थींदो। बाबा चए थो सतयुग जो सुख हिते त कंहिंखे मिली न सघे। सतयुग जो सुख ई न्यारा आहिनि, नाम ई चईंदे मुख मिठो थी वेंदो। सतयुग बेस्ट उते त गृहस्थी बि हूंदी, लेकिन सुख शांति वारी गृहस्थी हूंदी। अॼुकल्ह त गृहस्थियुनि में बि केॾो दुख अशांति लड़ाई झगड़ो थी वियो आहे न। हाणे बाबा पवित्र गृहस्थ आश्रम स्थापन करण आयो आहे। बाबा चए थो कि मां ब्रह्मा जे तन में ई हिकु बार ई ईंदो आहे पूरे कल्प में। त तव्हांखे न ब्रह्मा जो कोई फोटो न रखिणो अथव, तव्हांखे ब्रह्मा खे यादि न करिणो अथव। ब्रह्मा जे शरीर में मां आयो आहियां, मूंखे यादि करो कि हिन शरीर में बाबा असांखे वरसो ॾियणु आयो आहे। बाबा चए थो हाणे मुंहिंजे मत ते हलो तॾहिं त मां तव्हांखे पंहिंजी जाइदाद ॾींदमि। बाबा चवनि था देह सहित देह जे सभु संबंधनि खे भूले करे मूंसां पंहिंजो बुद्धि जो योग लॻायो। अर्थात पंहिंजी जेकी बुद्धि आहे, जो निर्णय करण वारी शक्ति आहे न, अगरि असां पंहिंजी निर्णय शक्ति परमात्मा सां जोड़े छॾंदासीं कि जीअं परमात्मा जी निर्णय शक्ति आहे उअं ई मुंहिंजी निर्णय शक्ति आहे, त ऑटोमेटिकली असांजे जीवन में जेका असां निर्णय खणंदासीं उहो कंहिंजी मत ते खणंदासीं, परमात्मा जी मत ते। त ऑटोमेटिकली असांजो जीवन सुखदाई थी वेंदो। छो जो उहो त आहे ई सुखनि जो सागर। हुन वटि त बसि उहे ई ॻाल्हियूं अथसि जंहिंसां माण्हू खे सुख मिले, शांति मिले।
भई कंहिं माण्हू वटि हूंदो आहे न, अगरि कोई हुन खां राय सलाह वठंदो त उहो उल्टी ई राय सलाह ॾींदो, लड़ाई झगड़े जी राय सलाह ॾींदो, के न के खिटपिट जी राय सलाह ॾींदो, महांगी राय सलाह ॾींदो, जंहिंसां कमु महांगो थी वञे, पैसो ज्यादा लॻे। लेकिन परमात्मा सुख जो सागर, शांति जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर, उनखे असां यादि करे उनजे मत ते हलंदासीं त ऑटोमेटिकली उनजे मत ते हली करे असांजे ऐं ॿियनि जे जीवन में छा थींदो? सुख, शांति, प्रेम, आनंद, शक्तिशाली गुण। त बाबा चए थो हाणे इहे सभु प्राप्त करण लाइ पंहिंजे जीवन में मुंहिंजी मत, ईश्वरीय मत श्रेष्ठ ॻायल आहे न। ईश्वर जेकी मत ॾींदो आहे हुनजो ई शास्त्र ठहींदो आहे गीता। लेकिन गीता में सच एतिरो ई आहे जीअं अटे में नमक मिसल। हाणे मां तव्हांखे असली गीता ॿुधाइण आहियां। हाणे कहिड़ो समय थो हले? हिन समय सृष्टि में, सृष्टि ते भगवान गीता जो ज्ञान थो ॾे हिन ब्रह्मा तन द्वारा। त हिन ई गीता ज्ञान सां असां सतयुग जो वरतो था प्राप्त करूं। बाप जी यादि सां आत्माउनि जा विक्रम विनाश था थियनि। परमात्मा स्वयं आयो आहे हाणे पंहिंजा विक्रम विनाश करण लाइ। माण्हू त गंगा स्नान आदि भक्ति आदि था करनि ताकी असां पंहिंजा पाप धोई सघूं। लेकिन बाबा चए थो पाप त तव्हां तॾहिं धोई सघंदव जॾहिं स्वयं खे पहचानंदव ऐं मूंखे पहचानंदव। हाणे जो ई समय आहे, कल्प जो ये संगम युग जो ई समय आहे जॾहिं आत्माउनि जा पाप धोइण परमात्मा परम धाम मां ईंदो आहे। असांखे कॾहिं वञण जी दरकार न आहे। घर वेठे कुछ भी कंदे तव्हां जेतिरो निराकार रूप में परमात्मा खे यादि कंदव ओतिरो तव्हांजी आत्मा जा पाप धुलजंदा वेंदा ऑटोमेटिकली हुनजी शक्ति सां। तव्हां सिर्फ़ु इहो संकल्प करो कि मां परमात्मा सां गॾु आहियां त ऑटोमेटिकली तव्हांजा पाप धुलजंदा वेंदा। बाबा चए थो पाणी कोई आत्मा जा पाप थोड़ी धोई सघंदो। आत्मा जा पाप धोइण लाइ मूंखे हिन पतित दुनिया पतित शरीर में अचणो पवंदो। हिन ई दुनिया में अची करे मां वरी खां नए कल्प वृक्ष जो बीज बोईंदो आहे। हाणे मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जेको जड़ जड़ीभूत थी आयो आहे त हाणे बाबा वरी खां नयो वृक्ष लगाइण आयो आहे मनुष्य सृष्टि जो। हिन वृक्ष जो बीज आहे श्री बाबा। पोइ जणियूं आहिनि इहे ब्राह्मण धर्म जेको हाणे बाबा स्थापन कयो अथई। हाणे जेका ॿार ज्ञान था ॿुधनि उहे हिन वृक्ष जा जड़ियूं आहिनि। पोइ इहो वृक्ष वॾो थींदो, पोइ तनो निकिरंदो। तनो आहे देवी देवता धर्म। पोइ पहिरीं टाली निकिरंदी इस्लामी धर्म जी, ॿी टाली निकिरंदी बौद्धी, पोइ क्रिश्चन जी टाली निकिरंदी, पोइ सन्यासी धर्म जी टाली निकिरंदी, पोइ मुस्लिम धर्म जी टाली निकिरंदी, पोइ सिख धर्म जी टाली निकिरंदी। पोइ धीरे धीरे अॼुकल्ह जेका इहे मथ पंथ नंढा नंढा संत गुरु सन्यासी थी विया आहिनि न, केॾा थी विया आहिनि। इहे सभु नंढे नंढे टालियूं आहिनि वृक्ष जी। ऐं गवर्नमेंट जो राज्य हाणे त कौरव राज्य थी वियो आहे। त ईअं इहे सृष्टि रूपी वृक्ष ईअं वधंदो वियो। लेकिन हाणे ये सृष्टि रूपी वृक्ष था सभु धर्म हिकदमि सुख जी विया आहिनि। कंहिंमें सुख न आहे, कंहिंमें शांति न आहे, कंहिंमें मज़ो न आहे, कंहिंमें मर्यादा ई न आहे। त हाणे वरी खां ये मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो बीज परमात्मा बीज आहे न, हुनमें पूरे वृक्ष जो सभु ज्ञान अथसि। सभु धर्मनि जे बारे में हुनखे सम्झ अथसि। सभु तरीक़े जो ज्ञान हुनमें अथसि। त उहो हाणे वरी खां नए कल्प वृक्ष जो कलम लॻाइण आयो आहे। त बाबा चए थो ॾिसो माण्हू क्रिसमस था मल्हाइनि, चवनि था कि जीसस क्राइस्ट जो जनम आहे। लेकिन जीसस क्राइस्ट जो जनम ॾींहुं पोइ पेड़ छो था लॻाइनि? सेंटा क्लॉज ही केरु आहे जो ॾाढ़ी अच्छी ॾाढ़ी ऐं लाल ऐं सफ़ेद कपिड़ा पाए करे ईअं चए थो कि गिफ्ट थो ॾे। हाणे जीसस क्राइस्ट जो बर्थडे में पोइ इहे ॿ चीजूं छो? असल में ये क्रिसमस जो भी इहो ॾींहुं बि हिकु तरीक़े सां यादगार मल्हाईंदा आहिनि कि कीअं परमात्मा अची करे पंहिंजो नयो मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी शुरूआत कंदो। त इहे जेको झाड़ ठाहींदा आहिनि, पेड़ जो बि लॻाईंदा आहिनि, अहिड़ी सारी चीजूं, इहे पंहिंजे कल्प वृक्ष जो यादगार रखंदा आहिनि।
और जेको सेंटा क्लॉज दिखाईंदा आहिनि, हिन जो मतिलबु ये है कि शिव बाबा आहे त बिंदी, लेकिन शिव बाबा परम धाम में ईंदो न, परम धाम लाल जगह जी हूंदी आहे, लाली लाली हूंदी आहे पंहिंजे घर में। त परम धाम मां परमात्मा लाल जगह मां ईंदो आहे ब्रह्मा जे तन में, ऐं हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ। त जेको ब्रह्मा जो शरीर आहे हुनजी अच्छी बुढ़ापे में आयो न, इन जो मतिलबु अच्छी दाढ़ी दिखाई अथनि। त परमात्मा हुन लाल लाल जगह परम धाम मां जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे त बुढ़े शरीर में ईंदो आहे। जो सेंटा क्लॉज अच्छी दाढ़ी बुढ़ो दिखाया था, असल में वो परम धाम मां शिव बाबा बुढ़े शरीर में अची करे असां सभिनि आत्माउनि खे कहिड़ी गिफ्ट ॾींदो आहे? स्वर्ग जी सौगात ॾींदो त सभिनि खे आहे, सभिनि खे ऑफर कंदो आहे, पूरी विश्व जी आत्माउनि खे। बाबा चए थो जेसि ताईं पूरी विश्व जी आत्माउनि खे इहो पतो न लॻी वेंदो कि मां आयो आहियां हिन ब्रह्मा जे तन में तव्हांजे लाइ स्वर्ग जी सौगात खणी आयो आहियां, तव्हांखे हलणो आहे कि न हलणो आहे। जॾहिं सभिनि खे पतो लॻी वेंदो, जेके हलणो आहे उहो तयार थी वेंदा, त हीअ सृष्टि परिवर्तन थी वेंदी। त हाणे बाबा चए थो असल में इहो पेड़ आहे पंहिंजे कल्प वृक्ष जो यादगार, ऐं इहो सेंटा क्लॉज आहे शिव बाबा जॾहिं ब्रह्मा जे तन में ईंदो आहे त सभिनि खे स्वर्ग जी सौगात ॾींदो आहे। हाणे बाबा असांखां पुछे थो, अगरि तव्हांखे स्वर्ग जी सौगात खपे, अगरि स्वर्ग में तव्हांखे हलणो आहे त मुंहिंजे मत ते हलो। मुंहिंजी मत ॾाढी सहज आहे, रोज़ सुबुह जो उथी करे मूंखे यादि करो, कर्म कंदे मूंखे यादि करो निराकार रूप में, ऐं पंहिंजे मन वचन कर्मनि खे शुद्ध ठाहियो जेतिरो थी सघे न। जीअं असां कचिरे खे ॾिसंदा आहियूं त छा कंदा आहियूं, साइड में हली वेंदा आहियूं न, साइड में हीअं थोरी कचिरे खे ॾिसंदा ई रहंदा आहियूं या उन्हनि जे बारे में ज़्यादा डिटेल में वेंदा आहियूं, न उहो ई तव्हांजे जीवन में बि कोई बि ॻाल्हि अचे थी, कोई बि तव्हांखे बुरो भलो चए थो, तव्हां ॿुधी करे बि न ॿुधो। कोई बि ॻाल्हि अचे थी, हा थी वई न, हाणे अॻियां असांखे छा करिणो, जेको बि हिसाब किताब आहे जंहिंसां बि उहो चुक्तो थी वियो न, हाणे बाबा जी यादि में रही करे बाबा खे ॾेई करे अॻियां हलंदा रहो। न दुख ॾियो न वठो। ॿार चईंदा आहिनि असां कंहिंखे दुख न ॾिनो, पोइ चईंदा आहिनि लेकिन उहो दुख ॾिनई उहो मां वठी आहियां, त इहो बि ग़लति आहे न। बाबा जी श्रीमत आहे न दुख ॾियो न दुख वठो, सदा मन में शुभ भावना, शुभकामना, श्रेष्ठ भावना, शुभ चिंतन, इहे 3 शुभ वारी ॻाल्हियूं असां मन में सदा यादि रखंदासीं त असांजो मन बि सदा स्वच्छ रहंदो। मन में जेकी व्यर्थ ॻाल्हियूं आहिनि न, इन्हनि सां तव्हांखे मुक्त थियणो आहे, त जेतिरो थी सघे बुरी ॻाल्हियुनि खे त कढो, हिकदमि उन्हनि खे बंदि करो। शुभ ऐं जेकी बि नेगेटिव ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे परिवर्तन करो, ऐं व्यर्थ ॻाल्हियुनि खे हिकदमि ख़तमु करो, जीअं त आहे ई न। त हिन रीति मन वचन कर्मनि खे सुधारो, शुद्ध पवित्र ठहो, त ई तव्हां सत्युग जो सौगात जेकी मां तव्हांजे लाइ खणी आयो आहियां उहो तव्हां प्राप्त करे सघंदव। छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना हिन पुरानी दुनिया खे विदेश समझ, इन सां उपराम रहण वारा स्वदेशी ठहो। जीअं कई माण्हू विदेश जी चीज़ुनि खे टच बि न कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि पंहिंजे देश जी चीज़ुनि जो प्रयोग करो। ईअं ई तव्हां माण्हुनि जे लाइ इहा पुराणी कलयुगी दुनिया विदेश आहे। हीअं सम्झो कि असां त जीअं हिन दुनिया में विदेशी आहियूं, असांखे हिन दुनिया में रहंदे हुए सभु कुझु कर्म कंदे हुए संबंध निभाईंदे हुए सदा इहो यादि रखिणो आहे कि हाणे असांखे सत्युगी नई दुनिया में वञिणो आहे, नए संबंध में वञिणो आहे, नई रीति रस्म में असांखे पंहिंजो जीवन जीअणो आहे, नए स्वभाव संस्कारनि सां जीवन जीअणो आहे। हाणे परम धाम मां शिव बाबा असांजे लाइ स्वर्ग जी सौगात खणी आयो आहे। त हिन पुराणी दुनिया में रहंदे हुए
हितां जी चीजनि खे यूज़ कंदे हुए बि सदा असांजी बुद्धि में छा यादि रहंदो कि हाणे त असांखे नई दुनिया में वञिणो आहे, थोरो सो ॾींहुं असांखे हिते रहणो आहे दुख जी दुनिया में, लेकिन दुख जा जेका हिन दुनिया जा विकार बुराई स्वभाव संस्कार आहिनि न, उन्हनि खां परे रहणो, दुख जी ॻाल्हियुनि खां परे रहणो। मूंखे सदा बुद्धि में यादि रहे कि हाणे असांखे सुख जी ख़ुशियुनि जी दुनिया में वञिणो आहे, त सदा असांजे जीवन में छा रहंदियूं, सुख ऐं शांती ख़ुशियूं हाणे खां ई अची वेंदियूं। स्लोगन आहे, जमेलनि में फसण जी बजाए सदा मिलन ॿेले में रहो। जमेला कहिड़ा हूंदा आहिनि, दुनिया में आहे न, आलतू फालतू ॻाल्हियुनि में फसणु, संबंधनि में अचणु, कमु न आहे ज़बरदस्ती माण्हुनि जे विच में फसणु, ॻाल्हाइणु, फालतू पुराणी ॻाल्हियूं सोचणु, त इहे सभु जमेला आहिनि। हाणे हिननि सभिनि जमेलनि जी ॻाल्हियुनि सां परे रही करे सदा असां परमात्मा बाप सां मिलन मनाईंदा रहूं।